दोस्तों अॼु उर्स चांडे जो हिकु ज़बरदस्त ऐं पुराणो वॉल्यूम तव्हांजे साम्हूं आहे। वॉल्यूम आहे 235 वॉल्यूम MRC में। ही लॻभॻि 1992 जो रिलीज़ आहे ऐं हिन में सभु गीत सुपर हिट आहिनि। उर्स चांडियो जलाल चांडे जो प्यारो शागिर्दु आहे ऐं हिन जो आवाज़ बि तमामु सुरीलो आहे। हिन में हिकिड़ो ज़बरदस्त गीत ॻायो उर्स चांडे। कलाम जा ॿोल आहिनि, सजण खे सारींदे गुज़री वई राति, सजण खे सारींदे गुज़री वई राति। ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, कमेंट्स उहे शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे वहीद अहमद, ज़बरदस्त। वहीद अहमद लिखियो आहे त अख़्तियार अली दाए जो एल्बम नंबर 3 ही बिल्कुलु रखंदासीं था इंशाअल्लाह। कोशिश इहा ई आहे त सभिनी जा वीडियो अचनि। उन खां बाद हिकु ॿिए दोस्त जी कमेंट्स आहे वहीद अहमद, नाइस वीडियो वहीद अहमद, लख दिलूं मोकिलियो आहिनि, वॾी महिरबानियूं। जेको बि दोस्त कमेंट्स कंदो उनजी असां कमेंट्स शामिलु कंदासीं। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में कोई सॉन्ग न आहे। हिन में सिर्फ़ु तव्हांखे कलाम ॿुधाया वेंदा ऐं शाइरनि जा नाला ॿुधाया वेंदा ऐं उन खां बाद एल्बम ॿुधायो वेंदो, कहिड़े साल में एल्बम आयो आहे, उहे ॻाल्हियूं ॿुधाई वेंदियूं। ऐं हलूं था हिन एल्बम जी तरफ़। MRC में उर्स चांडे जा इलाही एल्बम रिलीज़ आहिनि ऐं कुझु एल्बम पुराणा बि आहिनि, कुझु नएं दौर में बि आहिनि, कुझु हिन जा वीडियो में बि आयल आहिनि MRC में। इंशाअल्लाह सभई शामिलु कंदासीं, बसि तव्हां दोस्तनि जो साथ खपे। वीडियो ॾिसंदा रहो, लाइक कंदा रहो, शेयर कंदा रहो। ऐं काफ़ी दोस्त जेके सर्चिंग कंदा आहिनि यूट्यूब ते त हिकिड़ो कलाम मिसाल उर्स चांडे जो तव्हां ॿुधो आहे, ठीकु आहे। उन खां बाद तव्हां चओ था इहो एल्बम भलो आहे ऐं उहो एल्बम कीअं सर्च थींदो, कहिड़े हिसाब सां, त उन्हनि खे दोस्त काफ़ी शेयर कनि वीडियो मुंहिंजो, ठीकु आहे। जेको दोस्त वीडियो ॾिसे थो उर्स चांडे जो परस्तार आहे, उहो पंहिंजे दोस्तनि खे शेयर कंदो त उन में तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी त हीअ एल्बम आहे ऐं हिन में एतिरा ई कलाम आहिनि। तो इन हिसाब सां असां हीउ कमु रखियो आहे त जीअं दोस्तनि खे कलाम ॻोल्हणु, वॉल्यूम ॾिसण में कुझु मालूमात जे हिसाब सां असां वीडियो तयारु कयूं पिया, जीअं दोस्तनि खे थोरी मालूमात अची वञे, ॼाण अची वञे। पूरे यूट्यूब ते अहिड़ो कंहिं कमु न कयो आहे, आउं कमु कयां पियो। काफ़ी दोस्तनि पसंदि कयो आहे, काफ़ी दोस्त कमेंट्स बि कनि था। ऐं हलूं था एल्बम जी तरफ़। त हिन जो पहिरियों कलाम आहे जेको हिन जो टाइटल लिखियलु आहे, सिकंदे मुंहिंजे सिकी लधे यार खे ख़बर पए। जो कलाम आहे अली मोहम्मद उडराई जो ऐं उन खां पोइ बाद आहे अनवर चांडी जो कलाम आहे। कलाम जा ॿोल आहिनि, धाड़ियल जे रूप में हुयो साजन, मतिलबु धाड़ियल वांगुरु आयो, दिलि फुरे वियो। उन खां बाद ॿियो कलाम आहे इस्माइल कोरेजे जो कलाम आहे, सजण खे सारींदे राति वई गुज़री। उन खां पोइ अब्दुल्ला ख़ासकेली जो कलाम आहे। कलाम जा ॿोल आहिनि, ॻोठ जा माण्हू ही न कनि हा तकरार, त न थियूं हा धार। उन खां बाद ॿियो कलाम आहे हाजी ख़ान मलाह जो कलाम आहे। कलाम जा ॿोल आहिनि, कूड़ा ही दुनिया जा सभु आहिनि ख़्वाब। हीउ ज़बरदस्त गीत आहे। उन खां पोइ आहे गुल हसन ख़ासकेली शाइरी आहे। कलाम जा ॿोल आहिनि, छो थो रुलाईं मूंखे सनड़ा। उन खां पोइ ज़मा ख़ासकेली शाइरी आहे। ज़मा ख़ासकेली तमामु बहितरीनु शाइर आहे। कलाम जा ॿोल आहिनि, छो थो रुलाईं मूंखे सनड़ा। उन खां बाद आख़िरी कलाम आहे, दोस्त सम्झी दिलि लॻायमि तोसां मिठड़ा। वीडियो पसंदि आयो हुजे वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा।